बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आई एम मोहम्मद शरीफ एंड यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। असां पंहिंजे इन्ही चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर हिकु नई वीडियो सां हाज़िर आहियूं ऐं अॼु वारी हिन वीडियो में असां सिंधी कीबोर्ड जे मुतलिक़ सिखंदासूं त हीअ कंप्लीट क्लास असांजी MB सिंधी कीबोर्ड जे मुतलिक़ हूंदी। हिन क्लास में असां कवर कंदासूं त MB सिंधी कीबोर्ड छा आहे, इन खे कीअं ऐं कितां डाउनलोड कजे, तंहिंखां पोइ इन खे सही तरीक़े सां इंस्टॉल कीअं कजे, सिंधी कीबोर्ड जा सही फॉन्ट कहिड़ा आहिनि उहे असांखे कितां मिलंदा ऐं उन्हनि खे इस्तेमालु कीअं करे सघूं था, उन्हनि खे इंस्टॉल कीअं करे सघूं था। ॻाल्हि सिर्फ़ु हिते न आहे, इन खां पोइ बि असांखे काफ़ी स्टूडेंट जेका रिक्वेस्ट कई आहे उहो इहो आहे त सर असां जेको आहे सो MB सिंधी कीबोर्ड डाउनलोड बि कयो आहे, इंस्टॉल बि कयो आहे, लेकिन इन खे असां प्रॉपर तरीक़े सां यूज़ नथा करे सघूं, छाकाणि त असांखे ख़बर ई नाहे। असां वटि जेको कीबोर्ड आहे उहो इंग्लिश आहे। हाणे असांखे इहो नथी ख़बर पवे त सिंधी जो कहिड़ो अख़र अंग्रेज़ी जे कहिड़े अख़र ते आहे। त हीअ क्लास जेको आहे असां कंप्लीट इन सभिनी शयुनि खे ॾिसी ठाही आहे। इनशाला हिन क्लास में असां इहा अव्हांजी सभु परेशानियूं दूरि कंदासीं ऐं अव्हांखे कंप्लीट सिंधी कीबोर्ड जे मुतलिक़ सेखारींदासीं। तंहिंखां पोइ अव्हां पंहिंजे कंप्यूटर में हर जाइ ते सिंधी खे लिखी सघो था ऐं उन खां पोइ अव्हां इन जा फॉन्ट वग़ैरह बि चेंज करे सघो था। त हीअ क्लास स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन इन खां पहिरीं असांजी हिकु निजी रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई पंहिंजे इन्ही चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त हाणे असीं पंहिंजी इन वीडियो जो आगाज़ कंदा आहियूं। जेकॾहिं तव्हांखे सिंधी कीबोर्ड डाउनलोड करणो आहे या अव्हांखे डाउनलोड करणु नथो अचे त इन लाइ असां हेठि डिस्क्रिप्शन में इन जी लिंक ॾेई छॾी आहे, जंहिं ते अव्हां क्लिक करे ईज़िली अव्हां MB सिंधी कीबोर्ड डाउनलोड करे सघो था। उन फाइल में अव्हांखे काफ़ी सिंधी कीबोर्ड जा फॉन्ट पिणु मिली वेंदा त असां उहे फॉन्ट पिणु इन मां इंस्टॉल कंदासूं। जीअं तव्हां हिते असांजो ॾिसी सघो था, हिते जेको आहे सो असां वटि 3 लैंग्वेज फ़िलहालु सिलेक्टेड आहिनि, जंहिंमें असां वटि आहे हिकु MB सिंधी, ॿियो आहे जेको आहे सो इंग्लिश, टियों वरी असां वटि उर्दू आहे। त असां सभिनी खां पहिरीं असां पंहिंजो इहो MB सिंधी कीबोर्ड अनइंस्टॉल कंदा आहियूं। अनइंस्टॉल करण लाइ असां प्रोग्राम एंड फीचर्स में वेंदासीं। तंहिंखां पोइ असां हितां MB सिंधी खे जेको आहे सो असां अनइंस्टॉल करे छॾींदा आहियूं। जॾहिं त हाणे असांजो MB सिंधी जेको आहे सो कंप्लीटली तौर ते अनइंस्टॉल थी चुको आहे। चलो हाणे असां इन खे इंस्टॉल कंदा आहियूं ऐं अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त MB सिंधी कीबोर्ड खे कीअं इंस्टॉल कयो वञे थो ऐं इन जा फॉन्ट कीअं इंस्टॉल कयो वञनि था। इन लाइ जेको आहे सो असां जेका हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनी आहे उन ते क्लिक कंदव त अव्हांजे साम्हूं जेको आहे सो हीअ फाइल ईंदी, इन खे डाउनलोड कजो। डाउनलोड करण खां पोइ जेको आहे सो हीअ सेम हर शइ उन फाइल में हूंदी। त हीअ जेके बि ॾिसो पिया हीअ सभु इन जा फॉन्ट आहिनि, जेके सिंधी MB सिंधी आहे इन जा हीअ सभु फॉन्ट आहिनि, हीअ सभु फॉन्ट सिंधी लैंग्वेज आहिनि। त हीअ अव्हां जेको आहे सो जेको बि अव्हांखे पसंदि अचे इन खे ईज़िली अव्हां इंस्टॉल करे सघो था, लेकिन इन खां पहिरीं अव्हांखे MB सिंधी जो सेटअप इंस्टॉल करणो पवंदो। हाणे असां इन जो सेटअप खे इंस्टॉल कंदा आहियूं। हाणे असां वटि MB सिंधी जेको आहे सो बिल्कुलु इंस्टॉल थी चुको आहे, कंप्लीटली तौर ते इन खे असां इंस्टॉल करे चुका आहियूं। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं त इन जा फॉन्ट असां कीअं इंस्टॉल करे सघूं था। हिते ॾिसो केतिरा ई फॉन्ट ॾिनल आहिनि, जंहिंमां अव्हांखे को बि फॉन्ट सिलेक्ट करे उन खे अव्हां हितां जेको आहे सो इंस्टॉल करे सघो था। सपोज़ करो हिते ॾिसो AS बोल्ड जेको हिकु फॉन्ट आहे, ऐं इन खे इंस्टॉल करणु चाहियां थो त इन ते आउं डबल क्लिक कंदुसि। डबल क्लिक करण खां पोइ हीअ ॾिसो इन जी फॉन्ट अची चुका आहे। त इन स्क्रॉल डाउन करे इन खे ॾिसी सघो था डिटेल में, ऐं इन खे जेकॾहिं इंस्टॉल करिणो आहे त इंस्टॉल ते क्लिक कंदुसि। हीअ असांजो फॉन्ट इंस्टॉल थी चुको आहे ऐं जेकॾहिं असांखे ॿियो को बि फॉन्ट इंस्टॉल करिणो आहे त इन सेम तरीक़े सां इन खे इंस्टॉल करे सघो था। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त अव्हांखे कहिड़ो फॉन्ट यूज़ करिणो आहे, जेको अक्सर यूज़ कयो वञे थो। MB सिंधी जो असुलु फॉन्ट कहिड़ो आहे? हाणे ॾिसो हिते लिखियलु आहे MB लतीफ़ी। इन MB लतीफ़ी जेको फॉन्ट आहे इहो आहे असुलु फॉन्ट। अव्हां इन खे जेको आहे सो इंस्टॉल करे सघो था। हीअ अव्हांजो ॾिसो मूं वटि ऑलरेडी इंस्टॉल आहे, त इन खे ॿीहर इंस्टॉल नथो करे सघां या वरी जेको आहे सो रिपेयर थी वेंदो।
त अवां इन खे इंस्टॉल करे सघो था। हीअ जेको आहे सो इन में बोल्ड कोन हूंदो, लेकिन हिकिड़ो ॿियो आहे हेठि MB लतीफ़ी बोल्ड वारो, इन खे बि अवां इंस्टॉल करे छॾियो त अवां वटि ॿई MB लतीफ़ी जा जेके फ़ॉन्ट आहिनि उहे अवां वटि यूज़ में अची वेंदा, इन खे अवां यूज़ करे सघो था। त हाणे असीं ॻाल्हि कंदासीं त असां वटि जेको आहे सो MB सिंधी कीबोर्ड इंस्टॉल थी चुको आहे। हाणे इन जी यूज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं, इन खे कीअं यूज़ कयो वञे थो उहो सिखंदा आहियूं। इन लाइ असां MB सिंधी जेको फ़ॉन्ट आहे, MB सिंधी जेको कीबोर्ड असां इंस्टॉल कयो आहे, इन खे यूज़ करण लाइ हिते असां विनवर्ड जी फाइल खोलंदा आहियूं, उन में असां अव्हांखे सिंधी कीबोर्ड खे यूज़ करे ॾेखारींदा आहियूं। चलो हाणे हिते असां स्टार्ट कंदा आहियूं। हाणे लिखंदा आहियूं पाकिस्तान। सॉरी, हिते तव्हां ॾिसो त हीउ जेको आहे सो अंग्रेज़ी में लिखिजी रहियो आहे। जेकॾहिं तव्हां सां बि ईअं थिए अवां MB सिंधी जेको आहे सो इंस्टॉल करो, तंहिंखां पोइ बि हिते अंग्रेज़ी लिखण में अचे त अवां वटि ॿ ऑप्शन आहिनि सिंधी खे सिलेक्ट करण जा। उहे कहिड़ा आहिनि? नंबर 1 त जेकॾहिं तव्हां हिते जेको इंग लिखियलु आहे इन ते क्लिक कंदव त अव्हांजे साम्हूं लैंग्वेज अची वेंदियूं। त हिते अवां जेको आहे सो MB सिंधी लिखियलु आहे, इन कीबोर्ड खे सिलेक्ट करियो। हाणे हिते जेको लिखंदा त उहो सिंधी में लिखण में ईंदो। ॿियो तरीक़ो इहो आहे, अवां Alt+Shift खे क्लिक कंदव त हिते ॾिसो लैंग्वेज चेंज थी रही आहे। हिते ॾिसो लैंग्वेज चेंज थी रही आहे, Alt+Shift जीअं फ़ा लिखियलु अचे मतिलबु त हीअ सिंधी आहे। ठीकु आहे, फ़ा मतिलबु फ़ारसी, लेकिन इन में MB सिंधी आहे। हाणे असां लिखंदा आहियूं पाकिस्तान। हिते असां पाकिस्तान लिखियो, लेकिन इन जो फ़ॉन्ट असांखे जेको आहे सिंधी वारो कोन पियो लॻे, हीअ अजीब पियो लॻे, या वरी ईअं खणी चवां त हीअ असांखे सुठो कोन पियो लॻे। असां छा कंदासीं, इन खे सिलेक्ट कंदासीं। जेको बि लिखो लाज़मी कोन्हे अवां हिकु अखर लिखो, अवां पूरो पैराग्राफ लिखो, अवां पूरो एसे लिखो, जेतिरो बि लिखो उन खे सिलेक्ट करे अवां छा कंदा, MB, हिते हीअ आहे न फ़ॉन्ट, हितां अवां MB सिंधी जो फ़ॉन्ट यूज़ करणो आहे। जेको असां पोयां छा यूज़ कयो, MB लतीफ़ी, त असां हिते MB लतीफ़ी जो फ़ॉन्ट आहे, इन ते क्लिक कंदासूं त हीअ ॾिसो इन जो फ़ॉन्ट बिल्कुलु चेंज थी चुको आहे। इहो बिल्कुलु हाणे सिंधी जो फ़ॉन्ट लॻे पियो। त इन तरीक़े सां अवां सिंधी लिखे सघो था पंहिंजे कंप्यूटर में, कंहिं बि जाइ ते, कंहिं बि सॉफ्टवेयर में, चाहे एडोब फोटोशॉप हुजे, चाहे फिल्मोरा हुजे, चाहे कैमटेशिया हुजे, चाहे एडोब प्रीमियर हुजे, या ॿियो को बि सॉफ्टवेयर हुजे, विनवर्ड हुजे, पावर पॉइंट हुजे, एक्सेल हुजे, मतिलबु ETC कंहिं बि सॉफ्टवेयर में, कंहिं बि जाइ ते अवां सिंधी लिखो ऐं अव्हांखे सिर्फ़ु एतिरो करिणो आहे, जेको लिखियो उन खे सिलेक्ट करियो, तंहिंखां पोइ अवां MB लतीफ़ी फ़ॉन्ट खे यूज़ करियो, त अवां जो उहो जेको बि लिखियो आहे उहो बिल्कुलु सिंधी फ़ॉन्ट में अची वेंदो। अच्छा, हीउ हो असांजो सिंधी फ़ॉन्ट। ठीकु आहे, त असां इहो अव्हांखे ॿुधायो त किथां डाउनलोड करिणो आहे, कीअं इंस्टॉल करिणो आहे, कहिड़ो फ़ॉन्ट यूज़ करिणो आहे। असां अव्हांखे इहो बि चयो हो त असां इन क्लास में अव्हांखे सिंधी कीबोर्ड खे इस्तेमालु करण जे मुतलिक़ सेखारींदासीं। जेकॾहिं तव्हां वटि इंग्लिश वारो कीबोर्ड आहे त इन ते सिंधी लिखणु तमामु मुश्किल लॻे थी, या वरी अव्हां लिखे बि नथा सघो, त अव्हां वटि ॿ ऑप्शन आहिनि जिन खे ॾिसी करे अव्हां सिंधी कीबोर्ड खे सिखी सघो था। उन लाइ इहो आहे त सभिनी खां पहिरीं हिते अव्हां सिंधी सिलेक्ट करियो। लैंग्वेज जेकॾहिं तव्हां वटि सिंधी सिलेक्ट आहे, तंहिंखां पोइ अव्हां को बि अखर लिखो। सपोज़ करो आउं पाकिस्तान लिखां थो, वरी बि जेको सो पाकिस्तान लिखां थो, हिते असां पाकिस्तान लिखियो। जेकॾहिं मूंखे पाकिस्तान लिखणु नथो अचे या सिंधी कीबोर्ड यूज़ नथो करणु अचे, पोइ असां छा कंदासीं, असां स्क्रीन कीबोर्ड आणंदासीं। ऑन स्क्रीन कीबोर्ड जेकॾहिं तव्हांखे यूज़ करिणो आहे ऐं अव्हां विंडो 7 इस्तेमालु करे रहिया आहियो त अव्हां फ़क़ति ऑन लिखिजो, ऐं जेकॾहिं अव्हां विंडो 10 यूज़ करे रहिया आहियो त अव्हां फ़क़ति की लिखिजो त अव्हांजे साम्हूं ऑन स्क्रीन कीबोर्ड अची वेंदो। हिते ॾिसो ऑन स्क्रीन कीबोर्ड अची वियो आहे। इन खे यूज़ करण लाइ इन ते असांखे क्लिक करणो पवंदो, ऐं तंहिंखां पोइ हिते ॾिसो अव्हांजे साम्हूं ऑन स्क्रीन कीबोर्ड अची वेंदो। लेकिन असां वटि लैंग्वेज जेको आहे सो इंग्लिश सिलेक्ट हुई, असां हाणे सिंधी सिलेक्ट कंदा आहियूं। ठीकु आहे, जीअं असां ॾिसो हिते अव्हांजे साम्हूं हीअ सिंधी अची चुकी आहे। हाणे हीअ ॾिसो हीअ सिंधी कीबोर्ड अची चुको आहे। हाणे जेकॾहिं अव्हांखे इन कीबोर्ड जी मदद सां पोइ पाकिस्तान लिखी ॾेखारां त असां छा कंदासीं, हिते ॾिसो पाकिस्तान। ठीकु आहे, हिते जेके अव्हांखे अखर नथा अचनि उन्हनि खे अव्हां हितां ॾिसी करे अव्हां पंहिंजो जेको नालो आहे या वरी कुझु लिखणु चाहियो था, इहो अव्हांखे 2-3 ॾींहं इन हिसाब सां कमु हलाइणो पवंदो ताकी अव्हांखे कीबोर्ड पको थी सघे। ऐं नंबर ॿियो तरीक़ो इहो आहे, ॿिए तरीक़े ते असां जेका अव्हां फाइल हींअर डाउनलोड कई आहे
उन फाइल ते क्लिक करियो। फाइल ते क्लिक करण खां पोइ इन जे अंदरि हिकु फ़ोटो आहे, जीअं हिते ॾिसो MB सिंधी कीबोर्ड जे नाले सां, MB सिंधी कीबोर्ड जे नाले सां हीअ जेको फ़ोटो आहे इन ते अवां डबल क्लिक करियो ऐं उन खां पोइ हिते ॾिसो अवां जे साम्हूं कीबोर्ड जा फ़ॉन्ट ॾिनल आहिनि। हीअ जेको असो नॉर्मल फ़ॉन्ट ॾिनल आहे जेको मथे वारो आहे। तंहिंखां पोइ जेकॾहिं असां शिफ्ट वारो फ़ॉन्ट हीअ आहे, मतिलबु माना हीअ जेको असां पहिरियों फ़ॉन्ट ॾिनल आहे त अवां कीबोर्ड ते कहिड़ो अखर किथे हूंदो ऐं जॾहिं शिफ्ट खे प्रेस कंदा तंहिंखां पोइ अवां जेको आहे कीबोर्ड ते हीअ अखर यूज़ करे सघो था ऐं जेकॾहिं अल्ट प्लस कंट्रोल खे यूज़ कंदा इन खां पोइ अवां हीअ जेको आहे सो यूज़ करे सघो था। उमेदु कंदा आहियूं अॼु वारी जेको हीअ क्लास हुई इहो अव्हांखे क्लास पसंदि आई हूंदी ऐं जेकॾहिं इन क्लास जे अंदरि को अव्हांजो सुवालु हुजे त असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो ऐं अव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻी इहो बि असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। इंशाअल्लाह असां हाणे नेक्स्ट क्लास में मिलंदासीं, तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरक बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी बीता रची नची